watching 1 PM Bulletin. NA 75 डस्का ते ॿीहर चूंड कराइण वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बरक़रार। सुप्रीम कोर्ट समूरे तक ते ॿीहर चूंड वारे फ़ैसिले ख़िलाफ़ PTI जी अपील रद्द करे छॾी। दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी। अदालत जो चवणु आहे त NA 75 जे समूरनि पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर चूंड कराइण वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बरक़रार रहंदो। तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। इलेक्शन ट्रिब्यूनल कराची जे तक NA 249 ते नून लीग उम्मीदवार मिफ्ता इस्माइल जी नाअहली ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द कंदे खेसि अहल करार ॾेई छॾियो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾिना त मिफ्ता इस्माइल ते बिटी शहरियत, बैंक डिफ़ॉल्टर ऐं करप्शन में मुलविस हुजण जा इल्ज़ाम आहिनि। खेसि नाअहल करार ॾिनो वञे। इलेक्शन ट्रिब्यूनल मिफ्ता इस्माइल जी नामज़दगी काग़ज़नि ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द कंदे खेसि नंढी चूंड में हिसो वठण जी इजाज़त ॾेई छॾी। PIA में जाली डिग्रीज़ रखंदड़ 7 पायलट्स के बरतरफ़ करे अहिड़ियूं भर्तियूं कंदड़ ऑफिसर्स के रिटायर कयो वियो आहे। हवाबाज़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान तरफ़ां क़ौमी असैम्बली में लिखत में जवाब जमा। वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान चयो त PIA में जाली डिग्रीज़ वारो मामिलो FIA ॾांहुं उमाणियो वियो आहे। PIA जे ख़सारे में 1 साल दौरान 1 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो थियो। क़ौमी इदारे में ख़सारो 7 अरब 72 करोड़ रुपयनि मां वधी 8 अरब 70 करोड़ थी वियो आहे। अॻूणनि हुकूमती दौरनि में 762 मुलाज़िम जाली डिग्रीज़ ते भर्ती कया विया। मेंबर्स जे सवालनि जा जवाब ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर चयो त न्यूयॉर्क में रूज़वेल्ट होटल खे कोरोना जी सूरतहाल सबबि बंदि कयो वियो आहे। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे वधीक 83 शहरी फौत। 24 कलाकनि दौरान 5234 नवां केस रिपोर्ट थिया। कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 0.4% रही। मुल्क जे अक्सर शहरनि में कोरोना SOPs नज़रअंदाज। लाहौर में कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 20% ऐं पेशावर में 30% ताईं पहुची वई। शहरनि खे SOPs ते अमल करण जी अपील। सिंध जे ट्रांसपोर्ट खाते इंटरसिटी पब्लिक ट्रांसपोर्ट बाबति नओं हुकुमनामो जारी करे छॾियो। IG सिंध कमिश्नर्स ऐं रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटीज़ खे ख़त। इंटरसिटी ट्रांसपोर्ट में कोरोना SOPs ते अमल दरामद यकीनी बणाइण जी हिदायत। ट्रांसपोर्ट खाते ख़त में लिखियो आहे त बसुनि में 50% खां वधीक मुसाफ़िर खणण ते पाबंदी आहे। SOPs जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध हाई कोर्ट में कराची अंदर ट्रांसपोर्ट जी खोट ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट जी हालत ख़राब हुजण बाबति केस में सिंध हुकूमत रिपोर्ट जमा कराए छॾी। अदालत तरफ़ां कराची में मुसाफ़िर बसिस हलाइण बाबति डेडलाइन ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त हुकूमत दावा करे रही आहे त बसूं कॾहिं शुरू कयूं वेंदियूं। अदालत रिमार्क्स ॾांहुं त हर शइ जो टाइम फ्रेम हूंदो आहे। उमीद त हुकूमत डेडलाइन पूरी कंदी। अदालत कराची में ट्रांसपोर्ट बाबति केस में 29 अप्रैल ताईं अॻभराई रिपोर्ट भी तलब कई। भारत सां कहिड़ी हद ताईं लाॻापा क़ाइमु कजनि, वापार कजे या फ़िलहाल मुतबादिल रस्तो इख़्तियार कजे। वज़ीर आज़म इमरान ख़ान भारत सां लाॻापनि बाबति इजलास अॼु घुराए वरितो। परदेही वज़ीर समेत ॿिया वज़ीर तोड़े परदेही खाते जा अमलदार बि तलब। भारत सां लाॻापनि बाबति फ़ैसिलो ब्रीफिंग बाद कयो वेंदो। भारत सां वापार लाइ काबीना जी ज़ेली कमेटी क़ाइमु करण जो बि फ़ैसिलो। मेंबर्स जे नालनि जो ऐलान बाद में कयो वेंदो। लाड़काणो वेझो लिंग खां डारींदड़ रोड हादसे में अजल जो शिकार थियल 10 ॼाणनि जी आलिन अखियुनि सां तदफ़ीन। हादसे में फौत थियलनि मां 4 ॼणनि खे लाड़काणो भरिसां रहमतपुर वारे इलाइक़े में दफ़नायो वियो। हिक ई वक़्तु 4 शहरनि जा जनाज़ा खॼण ते इलाइक़े में सोग जी लहर छायल। गुज़िरियल ॾींहुं ॼाणनि सां भरियल बस ट्रैक्टर ट्रॉली सां टकराइजण बाद कल्टी थी पई हुई। बदनसीब बस मुरादवाहण खां लालू रैंक वञी रही हुई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा फौत, 40 खां वधीक ज़ख़्मी थी पिया हुआ।
सेवण शरीफ में लाल शहबाज कलंदर जी दरगाह ते गुज़िरियल शाम हंगामे खां पोइ अॼु हज़ारे ज़ाइरीन ॿीहर सेवण पहुची विया या हुसैन जूं सदाऊं बुलंद। गुज़िरियल ॾींहुं थियल हंगामे ऐं भनरा जो 300 खां वधीक माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल। गिरफ़्तारी अञा ताईं अमल में न अची सघी।